जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे। ठीक आ, मां तुझे काज में ईंदुसि, सर्कस महिल बि गॾु हूंदुसि। जेसी ताईं तूं पंहिंजे पुट खे लाऊं ॾेई घर नथो वञी, मां तोसां गॾु हूंदुसि, बसि न? मुराद, मूं तोखे चयो न त इहा ॻाल्हि घर में न आहे करणी। पोइ बि हिन जे साम्हूं तो इहा ॻाल्हि कई। हाणे हिन फिल्म खे केरु मुंहुं ॾींदो? ॾीस मुंहुं। मां कहिड़ो ॻोठ में पढ़ो वञी ॾींदसि जो तव्हां मूंखां ॻाल्हि था लिकायो? भला जेकॾहिं असीं मर्द हलियासीं को ॾोह त कोन्हे न, इहो भला शरीयत में को इनकार त कोन्हे न थियल। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे असांजे ॾुख सुख में शरीक नाहे थियणो, उहो ॿुधाए। सुभाणे कीअं बि करे होतूअ खे हिते वठी अचिजा। हा बाबल साईं, जेकॾहिं मिली वियो त ज़रूरु वठी ईंदोसांसि। असां रेस सां मिटी नथा करे सघूं, छो त असांजी न्याणी जो रिश्तो थी वियो आहे। आख़िर तव्हां करण छा था चाहियो, ॿुधायो छो नथा? भाॼाई, 2 ॾींहंनि में तो ख़बर पइजी वेंदी त असां करण छा था चाहियूं। ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे। अदा दुकान ते वञी 2 वॾियूं बोतलूं, कुछ बिस्किट जी फारियूं ऐं खट मिठा था आणे ॾे। छो अदी, महिमान था अचनि छा? छो अदा, तूं महिमाननि खे खट मिठड़ा खाराईंदे छा? छो भाॼाई, बाबे खे खट मिठा खाराईंदे छा? अड़े छोरा, मूं जो नालो न खणो। केॾो मां आराम सां सुतो पियो हुउसि, अञा शरारत खां नथो मुड़े। अदा तोखे केरु चयो त तूं बाबा जो नालो खण? हाणे तूं त ॿाहिरि हलियो वेंदे, पर सॼो ॾींहुं असांजे लाइ आज़ार थी वेंदो। हा, मां त तव्हांखे असुल बंदूक थो हणां। चाचा, जेकॾहिं तुंहिंजे वस में हुजे न त बंदूक हणंदे बि देरि कोन करीं। मुंहिंजो वस पुजे न त सन्हड़ो चबुक ठहिराया चा, सुबुह शाम तव्हांखे मलणी जा। अदी, जेकॾहिं सही ॿुधाई हा त एॾी गेल ई न थिया। अड़े छोरा, हेॾो सारो डांग थियो आहीं, अञा बि तोखे ख़बर कान थी पवे? अड़े इहो सामान महिमान लाइ न, इहे छोकिरियुनि लाइ खणी वेंदी, जिन छोकिरियुनि खे बाबा कल्ह वनवाह में विहारे आया आहियूं। अदी हरू भरू बेइज्जती कराई, या पहिरियां ॻाल्हि छो न पई करी? अदा हाणे हिते बीठो छो ई, वञ न, हे पैसा वठ, जल्दी वठी आणे ॾे। अदी पैसा तूं रख, मूं वटि पैसा आहिनि, मां वठी थो अचां। ठीकु आहे अदा। ज़ुबैदा, जल्दी घर जो कमकार करे वठूं, पोइ वञजांइ तूं। भला खीर जो को चुको पियो आहे, मूंखे चांहि ठुक त ठाहे ॾियो। बाबा खीर थोड़ो पियो आहे, अदा गोर अचे त हुन लाइ चांहि कंदासीं, पोइ तोखे बि ॾींदासीं। तूं बि थोरी बात के साई ॾे, चांहि पी पी सुकी हुई, सफ़ा रत्ती सुकी हो अथसि। जल्दी कर ज़ुबैदा, जल्दी कर, घर जो कमकार करे वठूं। हल हल। अदा वॾा, मां त पेट खे गोॾा ॾेई 10-15 हज़ार टारे रखिया आहिनि, पर सोचां थो महांगाई तमामु घणी थी वई आहे, छा वठी छा वठंदासीं? अदा या बि तोखे शाबाश आहे जो हे 2-3 हज़ार टारे रखिया अथई, बाक़ी असां त रुपयो बि टारे न आहियूं सघिया। मूंखे बि वनवाह वारे ॾींहुं एमणा कुझु पैसड़ा ॾेई वई। अधे अयूब चयो त मां बि 2-3 ॾोकड़ बैंक मां कढाए ॾियांव थो पियो त छोकिरीअ जे ॾाज ॾेवण में कमु लायो। घणा ॾिना अथई भाॼाई? अदा एतिरा थींदा जो ॿिन्ही न्याणियुनि जा कपिड़ा थी वञनि। भाॼाई, पोइ कॾहिं थी वञी लटो कपिड़ो थां थिपो वठण? अदा सुभाणे ई वेंदासीं हो तूं मां शहर, कपिड़ा वठी ईंदासीं। बाक़ी हाणे वरी पोयां पैसा मिलिया त को खुटल वधियल सामान वठी वठंदासीं। अलाह साईं, असांजे नसीब में अलाए छा लिखी छॾियो आहे जो न्याणे जे ॾाज लाइ पैसा बि गॾु न करे सघियासीं। अदा वरी वाला जो शुक्र कर, न्याणियुनि जो ॿार लही पवंदो, बाक़ी पंहिंजी ज़िंदगी आहे पिया ॾुखी सुखी गुज़ारींदासीं। अदा जे कुझु मोहलत मिले हा न त हथ पेर हणी वठूं हा, पर अयूब हो जो घोड़े ते चढ़ी अचे लथो, वठ वठा हुयसि, वारा वारी हुयसि। अमीना, इहा ॻाल्हि तुंहिंजी सची आहे। अयूब बाहि बारे बीठो,
पर वरी बि अलाह भलाई कंदो। अदा वॾा मुराद वारनि जी डिघाई जे करे वधीक न्याणियुनि खे घर में नथा रहाए सघूं। जेकॾहिं अञा बि न्याणियुनि खे घर में रहायो आहे न त सॼे ॻोठ में बदनाम थियो आहे, इन मसइला पैदा थियनि हा। अञा बि ख़ौफ़ आहे अदा गुलण, इहे निभागा शादी वारे ॾींहुं को मसइलो न पैदा करे विझनि। अदा वॾा अलाह ख़ैर कंदो, असां उन्हनि सां मुंहुं नथा ॾेई सघूं। बाक़ी हा, अयूब आड़ी का पाए उन्हनि सां पाण ई मुंहुं ॾींदो। अदा पोइ भला अॼु प्रोग्राम ठाहियूं। जल्दबाज़ी न कर मुराद, अयूब अञा सॾु ई न आहे हलायो। पहिरियां उन्हनि खे सॾु त हलाइण ॾे। अलाह खे मञो, को अहिड़ो कमु न कजो जंहिंसां सभई आज़ार में हुजो। इहो तो मूंखे न पर मुराद खे सम्झा। जेकॾहिं मुराद ज़िद तां लही थो वञे न त मूंखे कहिड़ो लाचार आहे। अदा तूं भाॼाई खे छॾ, भाॼाई तूं त विच में न ॻाल्हाए। जेकॾहिं असां भाॼाई जे चवण ते हलंदासीं न, भाॼाई त चवंदी रओ पाए घर में वेही रहो, पोइ रओ पाए घर में वेही रहंदे। बाक़ी सभिनी जे लाइ मसइलो थिए इहो सही आहे। मस त सुकून जी ज़िंदगी पिया गुज़ारियूं। भाॼाई तोखे त ख़बर आहे न, मुराद जेसीं ताईं यार रींगट न कंदो न हिनखे मज़ो ई असुल न ईंदो आहे। अदा मंसूर, मुराद खान जो त इहो ई सदाईं मक़सदु हूंदो आहे त को न को मसइलो हुजे ई हुजे। सुकून वारी ज़िंदगी गुज़ारणु त हिनखे अचे ई कोन न। पिरल मां त चवां थो सुभाणे भाॼाई खे वठी वञी ॿाहिरनि वटि छॾे अचां। वाह साईं वाह, तूं वरी अहिड़ो कमु कर जो अॻु ई गोहर वारनि खे होशियार करे छॾे त भागुल खे खरा कढी छॾियो अथनि, हाणे ज़रूरु को खुलुम कंदा। पोइ छा दा भाॼाई हिते ई हूंदी? अड़े सभु कमु थी वेंदो, मुंहिंजा तकड़ा भाउ। तूं रुगो जल्दबाज़ी न कर। हर शइ पंहिंजे हिसाब किताब सां पंहिंजे वक़्त ते थींदी, साहो न वञई। अदा किथे ईअं त न आहे मूंखे आसरनि ऐं ॾटनि में रहाईंदो अची ऐं करी कुझु बि न? अड़े हेॾे जेकॾहिं मूं ते एतबार न थई न त पोइ मूं बसि कई, तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। न न अदा नाराज़ न थी, मूं माठ कई, जीअं चवंदे न तीअं कंदासीं। रईसा हे सॼो बाग तव्हांजो आहे? हेड़ो रे सॼो ॿियो फार्म हाउस आहे, ॿ टे बंगला बि अथसि। तव्हां फार्म हाउस घुमी वठो, मूंखे 5 मिंटनि जे लाइ कमु आहे, वरी मां मोटी थो अचां। ठीकु आहे, अचु जानू। हो तूं ॾिस त केॾो फार्म हाउस सुहिणो ठहियल आहे। ॾिस त सही केॾी वॾी मिल्कियत आहे रईस वटि, पर दिलि बि रईस जी एॾी वॾी अथई। ज़िंदगी भले अहिड़ा माण्हू गुज़ारे, असां ग़रीबनि जी कहिड़ी ज़िंदगी आहे? असां ग़रीब सदाईं सूरनि में। बसि हाणे अलाह खे का बाज पवे, असां वारी छोकिरीअ जी शादी थी वञे रईस आकिल सां, पोइ असां बि ज़िंदगीअ जो को मज़ो वठूं जेके 4 घड़ियूं जीअं रहा आहियूं। हाणे पंहिंजे हिननि ख़्यालनि मां वापसि मोटी अचनि न, एतिरो बि गुम न थी वञे जो हितां निकिरंदे तुंहिंजी दिलि ई न चवे। हो तूं सच पुछे न त मुंहिंजी दिलि त हितां वञण ते चए ई नथी। कल अचां हा पर देर थी वई, राणी इन करे कोन अची सघियो। का ॻाल्हि न आहे सुबेदा, हूअं बि त मां 2 ॾींहंनि में एॾे ई थी अचां। कंडू त वीचारो ग़रीब आहे, पर चाचा जी हयाती ताईं सुकून सां कोन रही सघंदी आहे। जेको नसीब ज़ुबैदा, छा थो करे सघिजे। मां त पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिश कई त अञा 2-3 साल शादी न कयां, पर माहौल ई अहिड़ो थी वियो ज़ुबैदा जो मां बाबा खे कुझु बि न चई सघियसि। राणी जेसीं ताईं असांजे ॻोठ में मुराद वारा आहिनि न, केर बि सुकून सां कोन रही सघंदो। असां ग़रीबनि जी दाह उन मालिक खे आहे, पाणे उहो उन्हनि खां हिसाब किताब वठंदो। पंहिंजी न्याणी जी ख़ुशियुनि जे बारे में सोचे वठो, बाक़ी सॼी ज़िंदगी तव्हांजी न्याणीअ जी हिंदोरनि में लुॾंदे। चाचा तूं सम्झी छा थो त मां को कादन वारनि खां डिॼां थो? डिॼी नथो ॿियो वरी छा? जेॾी महिल तेॾी महिल कातन कातन कातन। ही ॾाढन जो थी ॾे
मूंखे अञा बि पूरी पूरी उमेद आहे तव्हां पंहिंजी न्याणीअ जो संग मूंखे ॾींदा। रैसा अहिड़ो त असां ख्वाब बि कोन ॾिठो हो, पर छा कजे, छोकिरी मुंहिंजी वनवाह में वेठल आहे, न त तो जहिड़ो रिश्तो केरु विञाए अथव। हिकु ॻाल्हि चवांव, जेकॾहिं तव्हां नाराज़ न थियो, अॼुकल्ह जा माण्हू निकाह बि टोड़ाए था छॾनि। इहो त ठीकु आहे भाउ, पर छा कजे, अयूब वारा असांजा मिट अज़ीज़ आहिनि। हाणे जेकॾहिं ईअं थियो त हो असांखे ॻोठ में रहण त कोन ॾींदा। केरु थो चए त तव्हांखे मां हुन ॻोठ में रहण ॾींदुसि? बाक़ी असां किथे रहंदासीं रईस, किॾां वेंदासीं? ओ तू ही फार्म हाउस हेॾो सारो आहे, 2-3 बंगला ख़ाली पिया आहिनि, तव्हां ॿई ॼणा बाक़ी ज़िंदगी पंहिंजी न्याड़ीअ सां फार्म हाउस में गुज़ारियो या बंगलनि में वञी गुज़ारियो, जिते तव्हांजी मर्ज़ी थिए उते वञी गुज़ारियो। मूंखे न माउ आहे, न पीउ आहे, न ई का औलाद आहे, अकेले सिर आहे, किरोड़नि अरबनि जी जाइदाद आहे, इहा केॾां वेंदी? शादीअ खां पोइ माल मिल्कियत सभु तव्हांजी न्याणी जे नाले ते हूंदी, ऐं पोइ तव्हांजी न्याणी दौलत सां खेॾंदी रहंदी। केतिरा बि पैसा रोज़ानो ख़र्च कयो, पर मुंहिंजी मिल्कियत ते तेरे जेतिरो बि फ़र्क़ु न पवंदो। रईस, हाणे ॻाल्हि आहे सिधी सही त 2-3 ॾींहंनि में छोकिरीअ जी शादी आहे। हाणे असां पंहिंजे मथां बिरादरी ऐं ख़लक़त नथा खिलाए सघूं न। ॾिसो, मां ज़ोर ज़बरदस्ती नथो कयां। पोइ रईस असांखे इजाज़त। कमदार खे मां चवां थो तव्हांखे गाॾी ते छॾे थो अचे, ठीकु आहे? न न रईस, जेकॾहिं तव्हांजे गाॾीअ में वियासीं न त कंहिं ॾिसी वरितो त हज़ारे ॻाल्हियूं ठहंदियूं, इन करे असां पाण ई हलिया था वञूं। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी, जंहिंमें तव्हां ख़ुशि। मालिक सदाईं तव्हांखे आबाद रखे। अचनि न 2 मिंट हो तू। तव्हां ॿिन्ही खे सोचण जी मोहलत ॾियां थो। 2 ॾींहं अथव, ऐं पोइ इन्हनि 2 ॾींहंनि में सोचे सम्झी पोइ मूंखे जवाबु ॾिजो। ऐं राति जो लोक सुते मां पंहिंजी गाॾी मोकिलींदुसि, तव्हां 3 ॼणा मुंहिंजी गाॾी में चढ़ी हिते हलिया अचिजो। पोइ अयूब ऐं हयात ख़ान ऐं पुलिस इन्हनि खे मुंहुं मां पाण ॾींदुसि। तव्हां ॿई बेफ़िक्र थियो, तव्हां ॿिन्ही जे वार खे बि तव न ईंदो। हिन फार्म हाउस में मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर पखी बि पर नथो हणी सघे। इन्हीअ करे त 2 ॾींहं ॾियांव थो, पंहिंजी न्याणी जी ख़ुशियुनि जे बारे में सोचे वठो। बाक़ी सॼी ज़िंदगी तव्हांजी न्याणीअ जी हिंदोरनि में लुॾंदे ऐं वॾनि वॾनि कारनि में घुमंदे गुज़रंदी। वधीक तव्हां न्याणीअ जा वॾा आहियो, तव्हां बहितर सोचे सघो था। रईस पोइ असांखे इजाज़त बाबा। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजी दिलि नथी चए तव्हांखे इजाज़त। पठाणी, चाची ऐं चाचा ॾिसण में नथा अचनि। अम्मा ऐं बाबा शहर विया आहिनि। राणी जो ॾाज वठण विया हूंदा न। ग़रीबनि जो कहिड़ो ॾाज आहे, मिड़ई 2-3 वॻा वठी ईंदा। चङो पठाणी, मां हाणे हलां, ॾाढी देरि थी वई आहे। राणी सां कचहरी कयमि, वरी तोसां बि कचहरी कयमि। घड़ी खनि वे त सही, रुगो वञा वञा लॻी पई आहे, कचहरी था कयूं। चङो सही आहे, सुभाणे शाम मां मोटी ईंदसि, पोइ दिलि ते कचहरी कंदासीं। ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। चङो, मां पोइ हलाईंदी। चाचा, इहे ॻाल्हियूं जेकॾहिं घर में कयूं हा ऐं मायुनि जे मुंहं ते वेही सलाह पाण में कयूं हा न, त मायूं वीचारियूं ख़ौफ़ में वकोड़जी। छा थियो आहे? ख़ैर त आहे न? चाचा, थियो त कुझु कोन्हे, पर अलाए छो
मूंखे ॼण इहा पक थी पई आहे त कादन वारा किन ज़रूरु कंदा। इन करे मां चवां थो जेसि ताईं शादी खेरनि सां नथी थी वञे तेसि ताईं असां मां 2-3 ॼणा राति जो गुलण वारनि जे घर में रहनि। कादन वारनि में तेरी धूम ई कोन्हे जो कदम खणनि हरूभरू तुंहिंजो साह थो वञे। चाचा तूं सम्झी छा थो त मां को कादन वारनि खां डिॼां थो? डिॼी नथो ॿियो वरी छा? जेॾी महिल तेॾी महिल कातन 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 छा कयो आहे कातन? हुन पीरल खे दिलि ते बीही कुटको ॾिनो, हुनजो कातन वारनि पलाट कयो। एतिरो दम ई कोन्हे हरू भरू तव्हां खे गाटे ते खणी चाढ़ियो आहे। चाचा मुंहिंजो कमु हो तोखे आगाह करणु, वधीक वॾो ई जेका तुंहिंजी मर्ज़ी। इहो छोरो मुराद उन छिछोर पाई कई जॾहिं तव्हांजे साम्हूं बीठोसि त इहो साॻियो कादन छोरे खे पादर हणंदो घर वठी वियो। तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। उन्हनि खे जेकॾहिं कुझु करिणो हुजे हा न त पोतीअ वारे ॾींहुं कनि हा। उहो चवंदा कोन्हनि जंहिं उभरंदे ताव न कयो उहो लहंदे कहिड़ो ताव कंदो। उन्हनि कहिड़ा हिन महिल ताईं फाड़ा मारिया आहिनि। चाचा मुंहिंजी दिलि में जेको खुटको हो न मां तोखे उन खां आगाह कयो। हरूभरू वेठो तो खुटका करी ईअं सम्झो त कुकड़ ते जहिड़ो मींहुं पइजी वियो मींहुं। तव्हां अॼु खां ई पंहिंजो सॾु हलायो ऐं पंहिंजनि यारनि दोस्तनि खे बि सॾु ॾियो। को बि दोस्त रहणु न खपे। ऐं हा राग रूप बि कराईंदासूं, राग जी महफ़िल थींदी। इहो बि दोस्तनि यारनि खे ॿुधाए छॾिजो। मां अॼु ई वञी थो राति सां मिलां ऐं सॼो सामान लिखाए दुकान तां वठी घर तो पहुचां अॼु जो अॼु। तव्हां कंहिं बि क़िस्म जो खुटको न कयो। मां वेठो आहियां न, सीना ताड़े हलो। तव्हांखे त ख़बर आहे न त मां अयूब आड़ी काप हां, अयूब आड़ी काप। वॾा अहिड़ी ॻाल्हि ॿुधी अथव छा? भाउ कासिम ॿुधो कुझु कोन अथमि, पर वरी बि चवंदा आहिनि त एहतियात करणु लाज़िमी आहे। चाचो चाचो त कंहिंजी ॻाल्हि ॿुधे ई कोन्हे। वधीक अलाह खे पार अलाह भला करे। कासिम मूंखे अदा जीअं वहम आहे त इहे कादन वारा माठ करे कोन वेंदा। पंहिंजी न्याणी जी ख़ुशियुनि जे बारे में सोचे वठो। बाक़ी सॼी ज़िंदगी तव्हांजी न्याणीअ जी हिंदोरनि में लुॾंदे ऐं वॾनि वॾनि कारनि में घुमंदे गुज़रंदी। वधीक तव्हां न्याणीअ जा वॾा आहियो, तव्हां बहितर सोचे सघो था। अमीना जी 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 छा पई सोची? न न परेशान मां छो परेशान थींदसि। पोइ ॿुधाए न छा ॻाल्हि आहे? फोटू ज़िंदगी सॼी सूर आहे। असां त अज़ाबनि ऐं सूरनि में गुज़ारे छॾी। हाणे रुगो असांजी न्याणीअ जी ज़िंदगी सुठी गुज़रे इहो ई थी सोचां। अमीना चवंदा न आहिनि त तकड़ जा 13 आना सब्र जा 16 आना। पाण खां थोरी तकड़ थी वई, जेको न्याणी जो नसीब हूंदो न उहो ई थींदो। तूं सब्र कर, मात करे वे, आराम कर, आराम। हा बराबरि, पर चवंदा आहिनि त लिखियो मंझि निराड़ कलम कयाड़ीअ न वहे। पोइ बि माउ पीउ आहियूं, 2-3 ॾींहं तरसूं हा त न्याणीअ जी क़िस्मत ई बदिलजी वञे हा। बसि छा कजे, अमीना सां अलाह राज़ी आहे, बाक़ी कंहिंजी परवाह ई कान्हे। अदा इहो कमु अॼु राति थींदो या सुभाणे? सुभाणे राति जाॻे जी आहे। कुंवार खे सिंगारींदा, मेहंदी लाईंदा,
इहो कमु असांखे अॼु ई करिणो पवंदो। अदा पोइ मां अॼु ई मुर्शिद साईं जी दरगाह ते पड़तो पासे अचां। आख़िर ॿुधायो छो नथा त करिणो छा आहे? फ़िलहाल तूं हुन जी ॻाल्हि खे छॾ, राति ई तव्हां निकिरण जी तयारी कर, साल खनि वञी भाइरनि वटि रह। साल? पूरो साल? अहिड़ो छा करण वारा आहियो? घणो न ॻाल्हाए, चयुमि न कमु थियण खां पोइ तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी। अदा वॾा भला भाॼाई खे मां छॾे अचां? जेकॾहिं तूं हींअर भाॼाई खे छॾण वेंदे न त इहो गोहर वारनि खे ख़बर पइजी वेंदी त असां पंहिंजा ॿार घरां कढी छॾिया आहिनि, पोइ हू सम्झी वेंदा। ओए अदा भाॼाईअ खे केॾी महिल छॾे अचूं? मूं गाॾी वारे खे चई छॾियो आहे, अंदाज़न 11 वॻे ॻोठ खां ॿाहिरां बीहंदो। तूं हितां भागुल खे ईअं वठी निकिरजांइ जीअं कंहिंखे ख़बर न पवे, ऐं पोइ उन ई गाॾीअ ते ॻोठ जे ॿाहिरां ईंदे ऐं असां हिते पंहिंजो कमु करे उते पहुची वेंदासीं, सम्झी वए न? अहिड़ो सम्झी वियुसि जो वञी ख़ैर थिया। ओए ते रखीसि। ही ॾाढन जो थी ॾे, ही ॾाढन जो थी ॾे। हा हा पूरो करे वठंदसि, पर शहर खां पहिरियों रहिस आकिल खान ॾऊं थींदा हलूं। चई छा थी? हू छा सम्झंदा मीना त रोज़ रोज़ भॻा बीठा आहिनि? अदा मंटे हलणु शुरू कयो, ॾियूंसि भला उछल। मुराद जेकॾहिं पंहिंजो कमु बिगाड़णु चाहींदो न त पोइ भले ॾीस उछल। तूं पाण संभाले वे, ही ॾाढन जो थी ॾे। तूं पाण संभाले वे, ही ॾाढन जो थी ॾे।